सिंधड़ी वेझो बाहि लॻण सबबि 50 घर सड़ी रख थी विया आहिनि। बाहि जो वाक़ियो सिंधड़ी में बि पेश आयो आहे, जिते बाहि लॻण सबबि 50 घर सड़ी रख थी विया आहिनि। ॻोठ लक्ष्मण पेरवाणी में सोलर प्लेट मां बाहि लॻण सबबि 50 घर सड़ी रख थी विया। बाहि सबबि चतरू, सवाई, सॼण, गुलाब, कंवर, किरशन, शेबू, धनु भाट, तारू भाट ऐं ॿियनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। असद, छा तफ़सील आहे अवां वटि इन जा? सिंधड़ी भरसा हिंगोरनू जे लॻे अॻूणे एमपीए लक्ष्मण दास पीरवाणीअ जो जेको ॻोठ आहे उन मां सोलर प्लेट मां बाहि लॻण सबबि 50 खां वधीक पोरियतनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि, जंहिं करे जेके आहिनि उन्हनि जो घरनि में मौजूदु अनाज ऐं चौपायो माल जंहिंमें मीहूं, ढगियूं, बकरियूं केतिरियूं उहे सड़ी रख थी वियूं आहिनि ऐं पोरियत जेके आहिनि उहे सिर्फ़ु जानियूं बचाए तव्हांखे ॿुधाईंदो हलां त होलीअ जे ईद जे ॾियारनि जे मौक़े ते हिननि जूं ख़ुशियूं जेके आहिनि उहे मातम में तब्दील थी वियूं आहिनि ऐं समूरनि पोरियतनि जा जेके घर सड़ी विया आहिनि। वक़्तु सिर इतला बावजूदि हिंगोरनू टाउन जी जेका फायर ब्रिगेड आहे उहा न पहुची सघी, जॾहिं त फायर ब्रिगेड हुजण बावजूदि न पहुचण जे करे हिननि जा केतिरो ई नुक़सान थी वियो आहे। हिन वक़्त ताईं बि जेका आहे फायर ब्रिगेड न आहे पहुती, मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ऐं ही वावर ला बाजाए रहिया आहिनि, मगर केर बि हिननि जी मदद करण लाइ को बि चूंडियल नुमाइंदो या वस वारो न आहे पहुतो। बाहि अञा हली रही आहे, अॻिते ॿियनि घरनि सड़ण जो पिणु ख़दशो आहे। जी महताब। ठीकु आहे असद शहर, महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।